औरत जी आज़ादी ते थोड़ो क्विकली कॉमेंट करे वठो त औरत जी आज़ादी मां छा मुराद आहे? छा हिकु औरत जेका पढ़े थी, नौकरी करे थी, घर बि संभाले थी, आज़ादी इहा आहे? छा डेफिनेशन आहे औरत जी आज़ादी जी? ॾिसो, असां तव्हांखे इहो ॻाल्हि ॿुधाई त औरत जी आज़ादी जे लाइ इलाही नेगेटिव ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि ऐं यकीननि उहे माण्हू जेके उन शइ जे ख़िलाफ़ु आहिनि त हिकु औरत जेका असां लाइ एॾी फ़ाइदेमंद आहे, जेका घर में वेहे थी, मूंखे कपिड़ा बिस्तरी करे ॾिए थी, मुंहिंजा मानी बि पचाए थी, वरी मां घर वञा थो त उहा वेठी आहे इंतज़ार में, उहा औरत जॾहिं कमु करणु शुरू कंदी, जॾहिं हू पंहिंजा डिसीजन्स वठणु शुरू कंदी त मूंखे केतिरो पढ़णो आहे, मूंखे केतिरा ॿार पैदा करणा आहिनि, मूंखे घर में कीअं पंहिंजे घर खे हलाइणो आहे, मूंखे अॻियां केतिरो पढ़णो आहे, या मां छा करणु चाहियां थी, मां ॿार करणु चाहियां थी, मां नथी करणु चाहियां, मां पढ़णु चाहियां थी, मां नथी पढ़णु चाहियां, मुंहिंजी फील्ड कहिड़ी हुजणु घुरिजे, त आउं सम्झां थी इहा आज़ादी जेतिरी मर्द खे मिलणु घुरिजे ओतिरी औरत खे बि मिलणु घुरिजे। जेतिरो अगरि को मर्द इहो चाहे थो मूंखे डॉक्टर थियणो आहे त इहो औरत खे बि हक़ हासिल हुजे त उहा डॉक्टर थियणु चाहे थी त उहा थिए। उनजे रस्ते में इहा रुकावट न हुजे त भाउ शादी करे छॾियो, हीअं करे छॾियो, मतिलबु इहे हूंदियूं आहिनि न, उनजे लाइ डिस्ट्रैक्शन्स हूंदियूं आहिनि। त आज़ादी जो मतिलबु ई इहो आहे त तव्हां आज़ादु हुजो पंहिंजा फ़ैसिला करण में, रोज़मर्रा जी ज़िंदगी में ख़ुदि मुख़्तियार हुजो।